अॼु मां असां शेयर करण वारी आहियां सेयल पनीर जी रेसिपी। सेयल भाॼी असां सिंधियुनि जी शान आहे ऐं असां अहिड़ी कहिड़ी बि भाॼी कान्हे जंहिंखे असां सेयल भाॼी में कन्वर्ट न कयूं। राइट फ्रॉम मशरूम, नॉनवेज टू कहिड़ी बि वेज भाॼी, सेयल भाॼी हर हिकु चीज़ सां चङी तरह सां ब्लेंड करे वेंदी आहे। अॼु मां असां शेयर करण वारी आहियां मुंहिंजे नानी जी ट्रेडिशनल सेयल बसरनि जी रेसिपी, जेकी रेगुलर सेयल भाॼी खां थोरी सी अलॻि आहे। जय झूलेलाल, दावत सिंध में तव्हांजो स्वागत आहे। त सभ खां पहिरियों अवां तेल में विझंदा थूम जा 4 ते 5 वॾा ॻड़ा, जेके अखा ई रखिणा आहिनि, जंहिंखे पेस्ट वग़ैरह कुझु न करिणो आहे। रेगुलर सेयल भाॼी में असां थूम न विझंदा आहियूं। अगरि असां हीअं तव्हां सेयल भाॼी में थूम विझो था त उहो जाम डिलीशियस बीहंदा। हिकु दफ़ो हीअं ज़रूरु ट्राई करे ॾिसंदा। 3 नंढा फोटा विझणा आहिनि, 4 ते 5 बसर विझणा आहिनि, टोमेटो जो प्यूरे विझणो आहे, प्यूरे ई विझणो आहे, कटे करे पोइ असां वापसि यूज़ करण वारा आहियूं। घर जा बेसिक मसाला, थोरा सा सावा मिर्च, हैड, थोरो सो गरम मसालो अगरि चाहियो त हिते अवां ऐड करे सघो था। इनखे जाम चङी तरह सां भाॼीअ खे मिक्स करिणो आहे। बेसिकली सेयल भाॼी जेतिरी भुॻल हूंदी आहे ओतिरो उन में टेस्ट जाम ईंदो आहे। त अवां उन में लूणु विझी करे बसरनि खे तेसि ताईं भुनंदा जेसि ताईं बसर बेस खे स्टिक कनि। चङी तरह सां सिम ते भुनंदा ऐं हिन भाॼीअ जो जेको टेस्ट आहे बेसिकली उहो ईंदो आहे भुनण सां। जंहिंमहिल अव्हांखे लॻे कि बसर चङी तरह सां भुंजी विया आहिनि त उन में विझणा आहिनि थोरा सा धाणा, थोरो सो पाणी विझी हिनखे सिम ते 10 ते 15 मिंट कुक करिणो आहे। गड़बड़ न कंदा भाॼीअ खे ठाहिण जी, कुकर में बिल्कुलु न ठाहींदा। अगरि अव्हांखे लॻे परफेक्ट ट्रेडिशनल सिंधी सेयल भाॼी ठाहिणी आहे त। अगरि अव्हांखे लॻे विच में पाणी घटि आहे त उन में थोरो सो पाणी विझी करे अञा कुक कंदा जेसि ताईं बसर चङो ॻरी वञे, मतिलबु कि थोरो सो ॾिसणु अचणु खपे, बाक़ी सॼो ॻरी वियल हुजे। सेमी सॉलिड ग्रेवी टाइप, त हीअ असांजी सेमी सॉलिड ग्रेवी टाइप तयारु आहे। हाणे इन में थोरा सा कटियल टमाटा विझंदासीं असां। हिन टमाटनि जे करे इन भाॼीअ में जाम डिलीशियस टेस्ट ईंदी आहे, सुठी सी क्रंच ईंदी आहे। हाणे इन में फ्राइड पनीर विझंदासीं। इन जॻह ते अवां ॿियो कुझु बि विझी सघो था। टोॾू मां मशरूम्स ट्राई कया हुया, मुंहिंजे पुट खे जाम वणिया हुया। त पनीर विझी करे इनखे चङी तरह सां 5 मिंट अञा रखंदासीं, जीअं त पनीर चङी तरह सां सेयल भाॼीअ जो टेस्ट एब्जॉर्ब करे। रेसिपी सुठी लॻी हुजे त वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, ॿुधाईंदा कि कहिड़ी रेसिपी मां असां शेयर